हिकिड़ा इल्मी फ़िक्री नज़रियाती माण्हू उन्हनि जे बच्चनि जे नालनि सां जे निस्बत जो ताल्लुक़ हुजे त उन मां ई सम्झी वञिजे त हीउ ज़हनी तौर ते केतिरो सगाओ। मां ऐं हाफ़िज़ अलंदो 38 सालनि खां वठी हिक ॿिए जा साथी आहियूं। मां बि 3 दर्जे में पढ़ंदो हुउसि त मुंहिंजे अबे मूंखे मदरसे जे हवाले कयो, जिते मूं 5 साल अरबी पढ़ी ऐं 3 साल फ़ारसी पढ़ी। उते मूं मौलवी अरबिक जो इम्तिहान पास कयो, मौलवी आलिम अरबिक जो इम्तिहान पास कयो, मौलवी फाज़िल अरबिक जो इम्तिहान पास कयो। उहे अयाम जॾहिं असां उते फ़क़्र वठंदा हुआसीं, शेख माले मां, सोलंगी माले मां, आखूद माले मां, सोलंगी माले मां सां गॾोगॾु इस्लामाबाद माले मां, इलाही सारियुनि जायुनि ते हाफ़िज़ अलंदो। मां जॾहिं मदरसे में आयो हुउसि त कुझु सालनि खां पोइ ई आयो हुयो। हम सबक़ी न हुयासीं, छो त हिन जी लाइन हिफ़्ज़ुल क़ुरान सां मुंसलिक हुई ऐं मां वरी आलिम पे थियणु चाहियो। उन जे करे साईं जो उस्ताद साईं ग़ुलाम मुस्तफ़ा शाह हूंदो हुयो, सैयद ग़ुलाम मुस्तफ़ा शाह साहब। ऐं असांजो इब्तिदाई अयामनि में साईं मरहूम फ़तेह मोहम्मद साहब ऐं उन खां पोइ साईं अल्लामा मरहूम मुफ़्ती करीम बख़्श मक्ती रहमतुल्लाह अलैह। उन दरमियान साईं काज़ी विद्याणी बख़्श लगारी साहब बि असांखे पढ़ायो। असां जेका ज़िंदगी गुज़ारी उन्हनि अयामनि में जॾहिं हाफ़िज़ अलंदो उते हूंदो हुयो, तमामु ख़ुशि मिज़ाज हूंदो हुयो, तमामु दोस्ती जा वसी तलकात हूंदा हुआ। जंहिं बि माण्हू सां मिलंदो हुयो त उहो हमेशह हिन माण्हू खे यादि बि कंदो हुयो ऐं दिलि जे गहराइनि सां हिन जी इज़त कंदो हुयो। जंहिं बि माण्हू खे दोस्त आहिनि, मां त चवां थो त सभई हिते माण्हू अमीर पिया आहिनि। जे साईं चई वियो त जेके माण्हू हिते करोड़पति आहिनि, साईं मिसाल ॾिनो कोरोना जो, त कोरोना में करोड़पति माण्हू आइसोलेशन जो शिकार हुया, अरबपति माण्हू बैंकुनि में उनजा अकाउंटनि सां खाता भरिया पिया हुया, पर उहे माण्हू सां मिलण लाइ तयारु कोन हुया। पर हाफ़िज़ जे लाइ साईं मिसाल ॾेई वियो। साईं पाण ख़ुदि आलिम आहे ऐं हिकिड़े मज़हबी फ़िक्र सां तालुक़ु अथसि त साईं जेको चयो उहो सच चयो। त असखी हबीबुल्लाह वलो कान फ़ासिका, अलबख़ील अदुल्लाह वलो कान ज़ाहिदा। सखी अल्लाह जो दोस्त आहे भली गुनहगार हुजे, कंजूस अल्लाह जो दुश्मन आहे भली नेकोकार हुजे। इहा क्वालिटी हाफ़िज़ हलंदी। मेहर जा रोड जिते शाम जो हाफ़िज़ हलंदो हुई, मां वाक करण लाइ निकिरंदा हुआसीं। डेली 8 कलाक मुसतला सां वाक कंदा हुआसीं। कॾहिं कॾहिं बाक़ी तिवड़े ताईं, जेको साईं जो पंहिंजो जनम भूमि आहे, जिते हाफ़िज़ जो जनम थियो, जिते ॼाओ आहे, उन जी विदा। उन जे करे अॼु मां लखें मुबारक थो चवां पंहिंजे नंढपण जे साथी जंहिंसां मुंहिंजो 38 सालनि जो पुराणो रिश्तो आहे। अॼु ताईं असांजे रिश्तनि में का बि ग़लति हक़ीक़त साम्हूं न आई आहे, साॻियूं मुहबतूं आहिनि। ऐं तव्हां ॾिठो त जॾहिं साईं जो ज़िंदगी मौत जो ट्रांसप्लांटेशन जो मसइलो हुयो, अलाह ताला हिन खे नई ज़िंदगी अता कई। तव्हांजी दुआऊं हिन खे असांजे दरमियान अॼु जेका 5 अगस्त आहे असां सां गॾु आहे। तव्हांजी मरूनी महिनत आहे, तव्हांजे दुआउनि जे करे आहे, न त हिन जी पोज़ीशन ॾाढी कॉम्प्लिकेटेड। अमर जी दुआ, चाचे अब्दुल्ला जी दुआ, दोस्तनि जी दुआ, हाफ़िज़ अलंदे खे अॼु बि असां क़ाइमु रखियो आहे। इंशाअल्लाह ताला 50 साल अञा असां सां गॾु।